हाणे इन ई ग़लति हिकिड़ी रस्म जे ईजाद जे करे हुननि हिकिड़ी ग़लति रस्म ईजाद कई। हुन अॻ में इहा रस्म न हुई, अॻ में इहा रस्म न हुई। कंहिं बि कंहिंखे क़तल भाई छो थो फोटू कढे, उहो छोकिरा चरियो त न आई यार, मस्जिद में बि तव्हां बदमाशी नथा छॾियो यार, कमाल आहे। मां इन जे करे त जलसनि ते ई वञणु छॾे ॾिनो आहे, पोइ बि माण्हू छॾनि नथा। अलाए छा आहे यार, तव्हांखे ख़ुदा जो ख़ौफ़ बि कोन्हे, माण्हुनि जो हया शर्म कोन्हे, पागल माण्हू आहियो तव्हांखे। हुन वीचारे उस्ताद चयो बि सही, मस्जिद में माण्हू अदब सां वेहे अलाह सां, क़ुर चए थो ला तदखुलू अला ख़ाइफ़ीन, मस्जिद में अचो अलाह जे ख़ौफ़ सां अदब सां वेहो, हरकत न कयो, काई बि शरारत न कयो अहिड़ी जेके अलाह जो रसूल लानत थो करे। तव्हां मौलवी जो फोटो कढायो था त माना जाइज़ थी वियो, हया शर्म कोन्हे, ॿी ॻाल्हि कुझु बि न आहे। अलाह जो रसूल चए थो लान अलाह अल मुसविरीन, अलाह जे मुसविरनि ते लानत आहे। हाणे तव्हां चओ त बसि मौलवी कढियो त बसि जाइज़ थी वियो। मौलवी जेके लानत वारो कमु करे त जाइज़ आहे, ॿियो करे त पोइ नाजाइज़ आहे। लानत साॻी आहे, मौलवी कंदो बि लानत आहे, जेकॾहिं ग़ैर मौलवी कंदो बि लानत आहे। अलाह वटि कंहिंजी कान कोन्हे, अलाह वटि मौलवी ग़ैर मौलवी जो को फ़र्क़ु थोरो ई आहे। अलाह वटि त इस्लाम खपे, दीन खपे, दीन आहे, इस्लाम आहे त ठीकु आहे, अॻे त पाउ न त मणनि खे मोट। अलाह सां रहम करे पंहिंजो, अलाह सां अहिड़ो अमल नसीब करे जंहिंमें अलाह राज़ी हुजे, अलाह जो रसूल राज़ी हुजे, अहिड़ो अमल न कजे। ईअं ज़रूरी न आहे, थोरो अमल बि अलाह वटि क़बूल थी सघे थो ऐं अलाह जे रज़ा जो ज़रियो बणिजी सघे थो। अहिड़ी तरह ग़लति थोरो अमल बि अलाह खे कावड़ाए सघे थो, थोरो अमल बि अलाह खे कावड़ाए सघे थो। अलाह थोरी ॻाल्हि जे करे कावड़िजी वियो, ये थोरी कावड़ अलाह जी माण्हू केरु क़बूलींदो, केरु बर्दाश्त कंदो? अलाह जी कावड़ बर्दाश्त करणु ॾुखी आहे, ॾुखी आहे। अलाह से रहम करे, अलाह जी कावड़ माण्हू बर्दाश्त नथो करे सघे, अलाह से रहम करे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ख़ुदि पनाह घुरी, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन सख़्तिक, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिरिज़ाक वल जन्नह, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु मिन सख़्तिक वन नार, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका रिज़ाक वल जन्नह, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका रिज़ाक वल जन्नह। ए अल्लाह, मां तोखां घुरां थो तुंहिंजी रज़ा ऐं जन्नत। व अऊज़ु बिका मिन सख़्तिक वन नार, ए अल्लाह, मां तुंहिंजी कावड़ खां जहन्नम खां पनाह थो घुरां। अल्लाह से असांखे पनाह में रखे। थोरो अमल बि ख़राबु न कजे, जेतिरो थी सघे माण्हू चङो अमल करे, जेतिरो अमल थी सघे चङो करे। मस्जिद में ख़ासि करे माण्हू वेहे थो, अदब सां वेहे, मस्जिद में वेही इहे फोटू इहे हरकतूं न करे। हक़ीक़त में मस्जिद में त ॿिए बि क़िस्म जूं ॻाल्हियूं, फज़ूल ॻाल्हियूं बि न करणु घुरिजनि। मस्जिद में आवाज़ रड़ियूं वग़ैरह या इहे जेके भई ग़ज़ल मौलूद चवंदा आहिनि न, अक्सर उलमा इन्हनि खे बि मकरूह था चवनि। अॻिते इलामा छा के मिड़े उन्हनि खे जाइज़ चवंदा आहिनि, बसि चवंदा आहिनि हज़रत हसान बिन साबित। हाणे हसान बिन साबित थी विया आहिनि सभु। हाणे हे मुला हितो जा अॼुकल्ह हसान बिन साबित थियनि, अजीब ॻाल्हि आहे। अरे बाबा उहो ॿी शइ हुयो, तव्हां ॿिया आहियो, पाण सां उन्हनि खे कीअं त बराबरि कयो, उहो तव्हां क़ाइमु कयो, उहो मेयार पंहिंजो मेयार उहो आणियो पोइ त ठीकु आहे, उहो मेयार लभे ई कोन असां वटि, पोइ साईं हज़रत हसान बिन साबित सां रीस आहे, ग़लति आहे, न करणु घुरिजे। मस्जिद में इहे मौलूद वौलूद न चवणु घुरिजनि, बिल्कुलु अदब करणु घुरिजे मस्जिद जो। ला तदखुलू अला ख़ाइफ़ीन जी माना छा आहे? बाक़ी लहुम फी दुनिया ख़िज़्युन व लहुम फिल आख़िरति अज़ाबुन अज़ीम। अल्लाह से रहम फरमाए, अल्लाह से अदब नसीब करे। और मस्जिद में अचे, अदब सां अचे। अचो हदीस शरीफ़ में अचे त माण्हू मस्जिद में अचे, सॼो पेर अंदरि रखे चए बिस्मिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह अल्लाहुम्मा अफ़्तह ली अबवाब रहमतिक। ऐं अल्लाह, मां तुंहिंजे नाले सां पेर रखां थो सॼो, सलात ऐं सलाम अलाह जे रसूल ते। अल्लाह असांजे लाइ रहमत जा दरवाज़ा खोल। अहिड़ी तरह सां माण्हू अंदरि अचे मस्जिद में। मस्जिद में अचे माण्हू नमाज़ पढ़े, बरकातूं पढ़े, जीअं हदीस पाक में चयो जेको मस्जिद में अचे बरकातूं पढ़े। नफ़िल पढ़िजे, मस्जिद में माण्हू वेहे थो, टाइम हुजे त माण्हू नफ़िल पढ़े। अलाह माशा अल्लाह, कॾहिं कॾहिं अहिड़ो वक़्तु हूंदा आहिनि जंहिंमें मकरूहात आहिनि, टाइम लाहे पढ़णो, नफ़िल लाहे पढ़णो, उहा जुदा ॻाल्हि आहे। पर हल पोइ बि माण्हू अलाह जो ज़िक्र तस्बीह करे। जीअं हदीस पाक में अचे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, तव्हां अलाह जे बाग़नि में वेंदा आहियो, पोइ उते खाईंदा पीअंदा आहियो। साहबा कराम पुछो, साईं असांखे ख़बर न आहे अलाह जा बाग़ अलाए कहिड़ा आहिनि। चई अलाह जा बाग़ आहिनि छा? मस्जिदियूं, इहे अलाह जा बाग़ आहिनि, उते वञो, खाओ पीओ, यानी अलाह जी ज़िक्र तस्बीह कयो, यानी उते वई फोटू वेही कढो। ॿुधायो तव्हां, अलाह साईं चए थो, अलाह जो रसूल चए थो, अलाह जे बाग़ में वञो त वञी तव्हां उते ज़िक्र तस्बीह कयो, वञी खाओ पीओ। इहो खाइणु पीअणु आहे न, इहो खाइणु पीअणु बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो आहे, असां पाण कोन था चऊं।
पाण ॿुधाए अथनि त अलाह जे घर में वञो, ज़िक्र तस्बीह कयो, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह चओ, अलाह अकबर चओ। हदीस पाक में अचे थो माण्हू जे करे कोई बि मस्जिद में वेठो आहे, चुपके में वेठो आहे न, भले ज़िक्र न बि करे न, त अलाह जा मलाइक उन जे लाइ तस्बीह, तहमीद ऐं इस्तिग़फ़ार पढ़नि था। चुप करे रुॻो वेठो हुजे अदब सां, बसि तस्बीह, तहमीद, इस्तिग़फ़ार पढ़नि था उन्हनि जे लाइ, जेसि ताईं उहो माल में हदुसि बेवज़ू न थिए। बेवज़ू थिए त हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, बेवज़ू हूंदो त पोइ हुनजे लाइ न घुरंदा दुआ। बाक़ी जे बावज़ू हूंदो त मस्जिद में छड़ो वेहे, वॾी ॻाल्हि आहे। फरमाइनि था अल मोमिन फिल मस्जिद कसमकत फिल माह, मोमिन मस्जिद में ईंदो ॼण त मच्छी पाणी में अची वई, उनखे राहत सुकून मिलंदो। अल मुनाफ़िक़ फिल मस्जिद कसमकत फिल ख़ारिज, मुनाफ़िक़ हूंदो मस्जिद में कसमकत फिल ख़ारिज, परेशान हूंदो। अलाह साईं असांखे ईमान नसीब करे, अलाह साईं असांखे करार नसीब करे, ज़िक्र में, तस्बीह में, मस्जिद में, अलाह जे क़ुरान में, अलाह जे ज़िक्र में। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब।